नतीजा कोन ॾेई सघंदा आहिनि, न को हसीन ख़्वाब ॾिसी सघंदा आहिनि। ज़िंदह ऐं मुतहरिक समाज जेतोणीकि उन्हनि जो तहरुक जेकॾहिं अवाइली स्टेज ते आहे त उहो हेप हेज़र्ड बि थी सघे थो, उहो टॉप्सी एंड टर्वी थी सघे थो, उन में इलाही झोल थी सघनि था, पर समाज में तहरुक हुजणु तमामु ज़रूरी आहे। सिंधी समाज जे ट्रांज़िशन मां गुज़रे थो, जे वैल्यूज़ ऐं क़दुर जी ट्रांज़िशन में आहे हींअर, उन में यकीनन इहा टोड़ फोड़, इहो इंतशार, बेचैनी, अनरेस्ट, इहा नेचुरल आहे। जेके भी दुनिया में तब्दीली जी साइंस खे सम्झनि था या दुनिया में समाजनि जी तब्दीलीअ जे मुतलिक़ उन्हनि जा ॿ अखर पढ़ियल हूंदा त उहे सम्झी सघनि था त सिंधी समाज बि उन ई हिकिड़ी मुंतक़िलीअ जे अमल मां गुज़रे थो। ज़रूर उन में काफ़ी कोणायूं आहिनि। यकदम सोशल मीडिया जो जिंदगी में काहे पवण ऐं 30, 40, 50 चैनलनि जे बजाय हिकिड़े ई वक़्त ते 8-10 करोड़ फेसबुक ते उन पेज जी शिकिल में, उनजे प्रोफाइल जी शिकिल में चैनल ठही वई। 14 करोड़ कैमरामैन हुजनि जे मुल्क में, छो त जेको नंबर आहे 22-21 करोड़नि जी आदमशुमारीअ मां 14-15 करोड़ माण्हू हिन मुल्क में मोबाइल यूज़र्स आहिनि। हाणे उहे 14-15 करोड़ कैमरामैन बि आहिनि, उहे 14-15 करोड़ रिपोर्टर बि आहिनि, उहे 14-15 करोड़ एडिटर बि आहिनि, ऐं उहे ऑडिटर बि पाण आहिनि, फ़ैसिलो बि पाण कनि था, मसइलो बि पाण पैदा कनि था, फ़ैसिलो बि पाण कनि था, वरी उनजी नफ़ी बि पाण कनि था। अक्सर ॾिसंदा आहियूं जेकॾहिं उनजो मस्बत इस्तेमालु आहे त यकीनन मस्बत नतीजा ॾींदो। असां वटि को बि सुठो बहस शुरू थींदो ऐं ख़ासि तौर ते दुखदायक क़िस्म जी ॻाल्हि इहा आहे त जेके इंतिहाई पढ़िया लिखिया, समझदार, जेके सुञाण, रोशन ख़्याल या लिखंदा आहियूं सिंध जा घण घुरा अख़बारी जेके जॉर्नल्स आहिनि, वो बहस हिकिड़ो सुठो मस्बत शुरू कंदा, उहो ख़तमु तमामु हिकिड़े मनफ़ी रवैये ते थींदो, ज़ातियात ते, पर्सनलाइज़ेशन ते, ॻाल्हि ते वञी एड कंदो। इन शइ खे बि ग़लति कोन थो सम्झां, इहो बि ट्रांज़िशन जो हिसो आहे, छो त समूरी दुनिया में बेशुमार किताब इन मौज़ूअ ते बि लिखिया वञनि पिया ऐं इलाही केतिरा माण्हू हिन ते ॻाल्हाइनि पिया त जेतिरो टेक्नोलॉजिकल एडवांसमेंट तकड़ी थी आहे, जेतिरो टेक्नोलॉजिकल एडवांसमेंट स्विफ्ट थी आहे, तेज़ थी आहे, एतिरी इंसान जी मेंटल एडवांसमेंट न थी आहे त हू उनजो भरपूर फ़ाइदो खणी सघे ऐं मस्बत फ़ाइदो खणी सघे। गुज़िरियल 2-3 ॾहाकनि खां दुनिया तमामु तकड़ी तब्दील थी आहे। असां फ्लोर टॉप जे कंप्यूटर मां निकितासीं, पहिरीं कंप्यूटर हूंदो अधु कमरे जहिड़ो कंप्यूटर पियो। असां शुरूआत कई मैकिनटॉश अलाए कहिड़ा 91, 92 में जॾहिं कंप्यूटर सिखियोसीं तो एॾो वॾो कंप्यूटर हो जो अधु कमरो वाला ॾींदो। वरी तमामु तकिड़ो ॾिठोसीं त उन कंप्यूटर टपो ॾेई ज़मीन तां उथी टेबल ते अची वियो, उहो टेबल टॉप, उहो डेस्कटॉप थी वियो। उन डेस्क तां उथी वरी उन कंप्यूटर खे सुख कोन आयो, वरी टपो ॾेई असांजी झोली में वेही रहियो, वरी लैपटॉप, हुनखे असांजी झोलीअ में बि सुख न आयो, हज में मज़ो न आयो, हुन टपो ॾेई असांजी तिरीअ ते वेही रहियो, पाम टॉप जेको हथ में पियो। हाणे चवनि पिया साइंसदान त अॼुकल्ह उहो अचण वारो आहे, हुनखे तरीअ ते बि सुख कोन थो अचे, हितां टपो ॾेई असांजे आङुर जी छेड़े ते वेही फिंगर टॉप थियण जी इच्छा आहे, फिंगर टॉप थी। त एॾी तकड़ी स्विफ्ट तब्दीली
असां ये कदे गाली चे के उड़ा मते कोन ॾिठो असां इहो पढ़ियो त के ज़माने में बुजुर्ग हुआ जेके हवा में घुसल विछाए नमाज़ पढ़ंदा हुआ पर एतिरा असां तकड़ा जेके जंप जेके आहिनि उहे ॿिए कंहिं बि समाज में कोन ॾिठा जेतिरो टेक्नोलॉजिकल एडवांसमेंट में ऐं टेक्नोलॉजिकल इक्विपमेंट्स शिकिल ज़हन कैपेबल कोन ज़हन अञा वो हज में वेठा हिकिड़े पासे ॿार पियो आहे ॿिए पासे लैपटॉप पियो आहे ॿार रोए पियो मां उनखे पचाइण जे बजाए पंहिंजी लैपटॉप ते पई सर्च करे कुझु न कुझु ॿार जी दाह में पए अम्मा मुंहिंजो साह थो वञे मूंखे को खाधो ॾे लैपटॉप खे लॻी पई त हुनजी गोद में ॿ ॿार अची विया यूट्यूब ते ऐं ॿई हुनखे अज़ीज़ न यूट्यूब मूं हिकिड़ो फेसबुक ते इहो मज़ाया हिकिड़ो ॾिठो त वो कैरियर जेको बेबी कैरियर जेको आहे उहो हुनजी पुठनि में पियो आहे ऐं हुनखे हिकिड़ी माउ खे ॿार जेको हुन में ॿधो पियो आहे ऐं हू चैट कंदी पई वञे वॉक कंदी वञे पई ऐं हू व्हाट्सएप ते चैट कंदी पई वञे त हू छोकिरो पुछा कैरियर मां थड़ाए पथड़ाए निकिरे त हुनजी टंग को फासे थी वञे हू लड़कंदो पियो वञे हू रड़ियो पियो करे अम्मा मुंहिंजो साह थो वञे तूं चैट करण खां बंदि करे हथु खण व्हाट्सएप तां त मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त इहो हिकिड़ो ख़लल जेको आहे इहो हिकिड़ो जिन जेको आहे उहो असांजी ज़िंदगी में चाहींदे न चाहींदे असांजी घिड़ी आयो आहे हाणे हुनजो इस्तेमालु फिरी तूं अचण जी पक ॾे पोइ असां ते छॾे ॾे छा छा ॾींदासीं मोबाइल को अची वञे पोइ छा छा कंदासीं त ऐं सम्झां थो रिजल्ट का कीअं त इहा हिकु तमामु रैपिड तकड़ी चेंज आई आहे जंहिंसां असांजा ज़हन अञा तयारु कान एतिरी मेंटल एडवांसमेंट थी कोन उहा कंदी एजुकेशन उहा कंदी तइलीम जदीद तइलीम असां पंहिंजे ॿार खे अञा ताईं स्लेट मां कोन कढियो आहे असांजो ॿार मोबाइल हलाए थो वञे पर हुनखे कंप्यूटर जे इस्तेमाल जी ख़बर ई कान्हे उनखे प्रॉपर इहा ख़बर ई कोन्हे त हीउ कंप्यूटर बुनियादी तौर ते इहो आहे छा उनजो यूसेज छा आहे मुंहिंजी नंढड़ी मुंहिंजे हथ मां मोबाइल घुराए पाण हुते लॻी वेंदी आहे गेम्स वेम्स कढी लैम्बोर्गिनी फलाणियो हीउ गाॾियूं वाॾियूं ॾिसंदी आहे सो इहो ई साॻी सूरत हाल रुगो असांजे माइरनि सां इहा कोन्हे सिंध जे अदीबनि सां बि इहा सूरत हाल लागू आहे तव्हां जो वॾा ट्रैक ॾिए थो जो तव्हां जे असां अञा मोबाइल यूज़ सही कोन था करियूं करियूं छा आहे सुठे खां सुठी शइ थी सघे थी पॉज़िटिव इस्तेमालु इन खां वॾो मैगज़ीन्स जी ज़रूरत कहिड़ी आहे अञा पुराणे असीं किताबी दौर जा माण्हू जेका लस्त वठूं था माना हीअं आंगुर ज़बान ते लॻाए वरी पने उथाइण जो लुत्फ़ वठूं था उहो किताब जो पर ही जंहिं ॿार उथंदे ई पना कोन ॾिठा हुन स्क्रीन सां खेॾणु शुरू कयो हुनजो त हुन सां तालुक ई न आहे हाणे असांखे उन स्क्रीन जो यूसेज कीअं करिणो आहे उन स्क्रीन खे खां वधि बेनिफिट कीअं वठिणो आहे इहो हाणे वॾो सुवालु आहे ऐं शायदि अॼु खां 10 साल पोइ 15 साल पोइ एतिरा किताब पढ़ंदड़ न हुजनि जेतिरा अॼु असां स्टॉल्स ते ॾिठा जेके ॾिठा हुआ एतिरा बि न हुजनि सभु जा सभु दुनिया जा हज़ारे किताब उॾामी अची तव्हांजी तिरीअ ते वेही रहंदा पोइ तव्हां वटि मल्टीपल चॉइसिस अची वेंदियूं त तव्हां जॉर्ज ऑरवेल जो एनिमल फॉर्म पढ़ो या तव्हां निकोलस काज़ानज़ॉक्स जो को नावल पढ़ो तव्हां पाउलो कोइलो पढ़ो तव्हां क्रिस्टीना लैम पढ़ो छा था पढ़णु चाहियो त वी हैव टू बी सिलेक्टिव माना हाणे जॾहिं हीअ आयो आहे त इहो सभ खां वॾी ज़िम्मेवारी असांजी सोशल मीडिया यूज़र्स सिंध जे सुञाण धुरनि खे करणी आहे त उन सां हू पंहिंजी सोसाइटीअ खे एजुकेट कीअं था कनि हुनखे सम्झाइनि कीअं था रुगो हिक ॿिए जो पटका लाइण ऐं सालगिरहनि जा स्टेटस रखण सां कमु कोन हलंदो वी नीड टू बी कंस्ट्रक्टिव असांखे कंस्ट्रक्टिव थियणो पवंदो मूंखे आउं हिन करे इहो कतई ॻाल्हि कोन थो कयां त सब खां घणी मूं ते तनक़ीद सोशल मीडिया ते थी आहे शायदि आउं सम्झां थो गुज़िश्ता 2-3 ॾहाकनि में शायदि ई को वज़ीर हुजे जे एतिरा तबरा बर्दाश्त कया हुजनि जे एतिरियूं ॻाल्हियूं बर्दाश्त कयूं हुजनि जेको एतिरो क्रिटिसिज़म मां गुज़रियो हुजे
पर हमेशा मूं इनखे ईअं वरितो आहे जीअं गुफ़्तगू कयां पियो ईअं मूं इनखे सम्झो आहे त इहा मेंटल एडवांसमेंट जो मसइलो आहे, इहो सम्झण जो मसइलो आहे। तालीम खाते में 12 महीना सरदार शाह हो त बाहि ॿरी पई हुई, तालीम हीअं थी वियो, तालीम तबाह थी वई, तालीम कीअं सुधरंदी। 7 महीना ॿियो गैप अची वियो हलियो, तालीम सुधरी वई, ख़ामोशी थी वियूं, खीर जूं नदियूं वई। मगर असां हमेशह उनखे ईअं सम्झो आहे, मूं पर्सनली आऊं चवां थो, लेट मी कन्फेस इट, मूं उनखे बि तवक़ुआत सम्झो आहे, मोहबत जो इज़हार सम्झो आहे त शायदि वधि खां वधि तनक़ीद मूं ते इन करे थिए पई जो हू मूंसां सभ खां गहरो तालुक़ु जोड़णु पिया चाहिनि ऐं उन मां तवक़ुआत तमामु घणियूं पिया रखनि। इन करे आऊं उनजी तनक़ीद जो निशानो आहियां। ॿिए ते तनक़ीद न करण जो मक़सदु इहो आहे त हू सां लातालुक़ आहिनि, हू रिलेवेंट न आहिनि, हू उन सां रिलेक्टेंट आहिनि, हू लातंकी आहे। मगर असां खुशदिली सां क़बूल कयूं था, आऊं उनखे अॼु बि क़बूल कयां थो। एक हमी थे जिनके लिबास पर सरे रह सयाही दिखी गई, यही दाग थे जो सजा के हम सरे बस में यार चले गए। इस सब का जो लिटरेचर फेस्टिवल्स मुझे याद देरी ना ख्वाहिश रही है, मुझे इज़हार सुबह से मुलाकात कौन थी अग में इन फेस्टिवल का तकड़ो पहिरीं का मुझे मुलाकात कौन थी सकी। मुझे ज़हन में ये शयूं हुयूं त हाणे असीं लफ़्ज़ मेला ज़रूर करियूं, असीं बुनियादी तौर ते असीं मेला इहे मेला असांखे तमामु घणा वणनि था, पर मेलनि जा थीम तब्दील करियूं, थीम तब्दील करियूं। कॾहिं असां हिते उन्हनि सिंध जे फोक लोक ॻाइणनि जो मेलो करियूं, कॾहिं असीं 3 ॾींहं खां असांजी गीच ॻाइण वारनि मायूं जेके आहिनि सहरा ॻाइनि थियूं, जेके हाणे भतन में उन जॻह ते केस्टूं ऐं सीडियूं अची वियूं आहिनि, उहे मातरीअ जूं, उहे लियारीअ जूं, उहे टंडे मोहम्मद ख़ान जूं, उहे टंडे ॼाम जूं, उहे सभु अची अचूं उन्हनि जा गीच ॿुधूं। कॾहिं सिंध में भलियूं रलियूं ठाहिण वारियूं जेके असांजी मायूं ऐं भेनरूं आहिनि उन्हनि जो मेलो कयूं। कल्चर में रुगो अदब कोन्हे, रुगो लिटरेचर रुगो कल्चर में न आहे, टेंजिबल ऐं इनटेंजिबल कल्चर में बेशुमार उहे शयूं अचनि थियूं जेके सकाफ़त जोड़ीनि थियूं। तव्हांजो आसारी क़दीमा आहे, तव्हांजो आर्कियोलॉजिकल साइट्स, हेरिटेज, टेंजिबल हेरिटेज, इनटेंजिबल हेरिटेज, बेशुमार शयूं आहिनि, उन्हनि ते फेस्टिविटी थिए ऐं त उहा रिपीटेशन रेटोरिक जो तासुर ख़तमु थी, साॻिया माण्हू, साॻियूं ॻाल्हियूं, साॻी गुफ़्तगू साल में। ऐं हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां त असीं रिव्यू कयूं त लास्ट HLF जेको थियो हो चोथों, उन चौथे खां पोइ 5 HLF ताईं साल विच में केतिरो क्वालिटी लिटरेचर प्रोड्यूस थियो, समाजियात में, इमरानियात में, लिसानियात में, शाइरीअ में, कहाणीअ में, नावल में, मुख़्तलिफ़ में सिन्फ़ुनि में कहिड़ा आलीशान किताब सिंध में आया आहिनि जिन ते वेही गुफ़्तगू कजे। इन्हनि फेस्टिवल्स जो इम्पैक्ट पॉजिटिव कहिड़ो पियो असांजे लिखण वारनि ते त उन्हनि क्वालिटी लिटरेचर प्रोड्यूस करणु शुरू कयो। ऐं सम्झां थो त 5-6 सालनि में हिकिड़ो को फेस्टिवल, लिटरेचर फेस्टिवल फोकस्ड रुगो इन ते हुजे त साल में लिटरेचर केतिरो थियो, एतिरो लिटरेचर प्रोड्यूस थिए थो त असां सम्झां थो हिकिड़ो फेस्टिवल काफ़ी आहे उनखे डिस्कस करण लाइ, उनखे बार बार रिपीट करे ॿिया थीम ज़ाया न कयूं। ॿिया इलाही सिंध में थीम आहिनि जिन ते गुफ़्तगू करण जी ज़रूरत आहे, जिन जी पज़ीराई करण जी ज़रूरत आहे। सो कल्चर डिपार्टमेंट आवाज़ वॾो बानू आहे, उहो सपोर्ट करण लाइ मौजूदु आहे, उहो कंदो, पर ज़रूरु आऊं उन में आऊं पंहिंजी एतिरी टंग हणाईंदुसि त उनजा हाणे थीम थोरा तब्दील करियो। ही HLF थियो, हिन HLF खे ट्रिब्यूट करे छॾियो आहे उस्ताद बुखारी खे, मुकमिल तौर ते बाबा HLF एट्रीब्यूटेड टू उस्ताद बुखारी। शेख हयात ते हाणे तालो फेस्टिवल थियो, ईअं सिंध जो आइकॉनिक माण्हू खणी हुनजी शाइरी, हुनजी पोइट्री, हुनजी ज़िंदगी, हुनजी लाइफ्स डिस्कस कयूं त हिन नौजवाननि खे ख़बर पवे त उस्ताद बुखारीअ जी ज़िंदगीअ जा केतिरा पहलू हुया ऐं हुनजी शाइरीअ जा केतिरा रंग ऐं मौज़ू हुआ। सो थोरो डाइवर्सिफिकेशन जी ज़रूरत आहे, जेका आऊं हिन मौज़ूअ जी मौक़े जी मुनासिबत सां
इहा ॻाल्हि रखंदो वञा थो त हिन जी ज़रूरत आहे अॻिते जेके बि शयूं ऑर्गनाइज़ कयूं उनजा थीम थोरा चेंज कयूं ऐं थीमेटिक हुजनि साॻियूं लिटरेचर फेस्टिवल मूं ॾे जॾहिं फेस्टिवल थिया त अलाए केतिरियूं एप्लीकेशनूं आयूं साईं असीं थड़ी मोहब्बत कल्चरल फेस्टिवल पिया करियूं उमरकोट कल्चरल फेस्टिवल पिया करियूं सही पंहिंजो लिटरेचर फेस्टिवल पिया करियूं खिपरो लिटरेचर फेस्टिवल पिया करियूं मुंहिंजो बाबा खिपरे में कहिड़ो लिटरेचर जो प्रोड्यूस थिए एतिरो सालाना बुनियादनि ते सुबुह जो अकबर साहब चवे त भाड़ोठ लिटरेचर फेस्टिवल था करियूं मुंहिंजा सहुरा हुते आहिनि ऐं रोके बि कोन सघंदुसि ऐं अई सभु खिलंदो भला भाड़ोठ में कहिड़ो लिटरेचर जो फेस्टिवल हो त इनखे थोरो हाणे थोरो कंडो ॾियूं बंदि ॾियूं इनखे ऐं ॿियनि मौसमनि खे बहरकैफ़ ॻाल्हियूं इलाही तव्हां सां उन्हनि जूं दिलि जूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि पर टाइम जी कंस्ट्रेंट्स ऐं मदद खां बया